अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा शेर दिल हाणे रोशन खे आज़ाद करण में कामयाब थी वेंदो। छा मल्हार ऐं शेर दिल हाणे रस बालाजी खान मथां हमलो कंदा। छा रस बालाजी खान मंठार खे माफ़ करे छॾींदो। छा मिठल खान पंहिंजी धीउ राबेल जो संग मल्हार खे ॾेई छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली के लाइ सब्सक्राइब कंदा दोस्तों। सब्सक्राइब करण सां क़ौम जो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार ऐं शेर दिल रस बालाजी खान मथां हमलो करे ऐं बालाजी खान जा कुछ माण्हू ज़ख्मी करे बालाजी खान खे अहिड़ी त सज़ा ॾींदा जो हू यादि रखंदो ऐं शेर दिल जेको आहे रोशन ऐं शाहनवाज़ खे आज़ाद कराए ऐं उन्हनि खे पाण सां गॾु वठी वेंदो ऐं रस बालाजी खान खे इहा बि ख़बर कोन पवंदी आख़िरकार इहे किथां आया, इन्हनि मुंहिंजे मथां हमलो छो कयो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रोशन जेको आहे शेर दिल खे चई छॾींदो त मूं कसम खणी छॾियो त इन रस बालाजी खान खे मां मारींदुसि पंहिंजे हथनि सां ऐं पंहिंजे क़ैदी जो सभु हिसाब किताब उन खां वठंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान जेको आहे मंठार सां मिलंदो। मंठार खे चवंदो त हाणे तूं इहो आसिरो लाहे छॾ त तूं बची पवंदे, मतिलबु त इहो बचण वारो आसिरो लाहे छॾ जो हाणे हितां तूं कॾहिं बि ज़िंदा ॿाहिरि थी न निकिरंदे, हाणे तुंहिंजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लाश निकिरंदो। मंठार चवंदो त रस बालाजी खान भले तव्हां मूंखे मारे छॾियो पर ही पाण मूं गुनाह नाहे कयो, हीउ इतफ़ाक़ी हादिसो हुयो जो मूं उन्हनि खे सुञातो नाहे ऐं मूं उन्हनि जे पोयां गोली हलाए छॾी। मूंखे हाणे ख़बर नाहे त इहा शाहनवाज़ जी घरवारी हुई। रस बालाजी खान चवंदो त तूं सोचे सम्झी पोइ उन्हनि जे मथां गोली हलाई। हाँ, इन जो मतिलबु इहो आहे त तूं उन्हनि जो दुश्मन हुए ऐं उन्हनि खे तो मारण जी पंहिंजे हथनि सां कोशिश कई। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मिठल खान जेको आहे मल्हार खे फुल इजाज़त ॾेई छॾींदो। मल्हार खे चवंदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे हाणे राबेल तुंहिंजी अमानत आहे, जेॾी महिल वणे तूं उन सां शादी करे सघी थो ऐं उनखे पंहिंजी कुंवार बणाए सघी थो ऐं उनखे वठी वञी सघी थो, तोखे बिल्कुलु इजाज़त आहे। मल्हार चवंदो त अच्छा मिठल बसि अवां परेशान न थियो, हाणे मां तमामु जल्द राबेल सां शादी करे ऐं उनखे पंहिंजी कुंवार बणाए वेंदुसि ऐं उनखे पंहिंजे घर वठी वेंदुसि। इन जी ॻाल्हि जी तव्हां टेंशन न कयो दोस्तों। उमेद आहे कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि, असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखना। खुदा हाफ़िज़।